अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो, तव्हां सोचो हूंदो त तकरार सीज़न 2 अचणु घुरिजे हा। तकरार जो ड्रामो वरी नाहे आयो ऐं तव्हां इन परेशानी में बि हूंदो। अॼु जी अपडेट जेका आहे इन हवाले सां आहे। छा वाकई तकरार सीज़न 2 ड्रामो अची रहियो आहे? छा इहा ख़ुशख़बरी आहे? हिकिड़े मिंट जी वीडियो में अॼु अपडेट ॾींदासीं तव्हांखे ज़बरदस्त। दोस्तों, हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों, तकरार त पंहिंजे टाइम जो शाहकार ड्रामो हुयो। बहरहाल सीज़न 2 जे बारे में भी काफ़ी दोस्तनि लिखियो हुयो। सीज़न 2 मां यको ई तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, जॾहिं बि ईंदो त नालो चेंज करे ईंदो आहे। कहिड़ो बि ड्रामो सीज़न 2 सिंधी अचे त नालो चेंज करे छॾींदा आहिनि। सीज़न 2 न आहिनि लिखंदा, कहाणी उन सां गॾु रिलेटेड हूंदी आहे, मिलंदी जुलदी हूंदी आहे, अदाकार उहे हूंदा आहिनि, लेकिन सीज़न 2 कहाणी चेंज हूंदी आहे। हाणे जेको सजावल ख़ान यानी हाजन ते वञो ड्रामो अची रहियो आहे, वीरन जी बस्ती, इहो सम्झो सीज़न 2 तकरार आहे। उन सां कहाणी जी मिलंदी जुलदी आहे। कुझु अदाकार चेंज कया विया आहिनि, बाक़ी साॻिया अदाकार आहिनि। मूसा में न आहे, मीर न आहे, बाक़ी ॿिया अदाकार उन्हनि जा त ॿिया अदाकार ॾिना विया आहिनि। कहाणी उन सां ई मिलंदी जुलदी आहे। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।